ख्वाहिश ऐं कोशिश है तो बदीन में 500 बिस्तरन वाली अस्पताल ऐं हिकु मेडिकल यूनिवर्सिटी ठहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार डिप्टी कमिश्नर बदीन डॉक्टर हफीज़ सियाल मुन्नू भाई थैलेसेमिया सेंटर में पाकिस्तान पेट्रोलियम लिमिटेड जे तरफ़ां ॾिनल 50 लाख रुपयनि जे अतीअ मां ख़रीद कयल तॾहिं जुज़नि खे जल्दी जुदा करण वारी जदीद मशीन जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। डीसी बदीन चयो त मुन्नू भाई थैलेसेमिया केयर सेंटर जे लाइ जेतिरो मुमकिन थी सघंदो मदद कंदासीं। हुन चयो त इंडस अस्पताल बदीन सिहत ऐं इलाज जे लाइ बहितर कमु करे रही आहे, पर मुंहिंजी ख़्वाहिश आहे त हिन अस्पताल खे अपग्रेड करे 500 बिस्तरनि वारी अस्पताल ठाही वञे ऐं हिते हिकु मेडिकल कॉलेज पिणु तइमीर करायो वञे, जीअं बदीन जे शहरनि ऐं मरीज़नि ऐं मेडिकल जे शागिर्दनि खे ॿियनि शहरनि न वञिणो न पवे। वधीक चयो त पूरी कोशिश करे रहियो आहियां त थैलेसेमिया सेंटर जी सालाना 10 करोड़ जी ग्रांट सिंध हुकूमत जे तरफ़ खां मंज़ूर कराई वञे, जीअं ही इदारो कंहिं ॿिए खां मदद वठण जे बग़ैर मुस्तक़म थी कमु करे। तक़रीब खे पाकिस्तान पेट्रोलियम लिमिटेड जे कोऑर्डिनेटर जनरल मैनेजर मुनीर कमाल जदून ख़िताब कंदे चयो त कंपनी पहिरीं बि हिन इदारे जी माली मदद कंदी रही आहे ऐं अॻियां मदद कंदी, छो त असांखे ख़बर आहे त हिन इदारे खे जेको कुझु ॾिनो पियो वञे उनजो सही इस्तेमालु थी रहियो आहे। इन मौक़े ते अॻूणे MPA कमाल खान चांग ख़िताब कंदे चयो त जॾहिं खां सेंटर ठहियो आहे बहितरीअ तरफ़ गामज़न आहे। उन जे लाइ सिंध ऐं वफ़ाक़ हुकूमत जे तरफ़ खां बि हिन इदारे खे फंडिंग कई पई वञे, पर असांजी कोशिश आहे त हिन खे वधीक बहितर करे सघिजे, छाकाणि त हिन में जेतिरियूं वधीक सहूलियतूं हूंदियूं मरीज़नि ऐं उन्हनि जे वारसनि खे घटि परेशानी खे मुंहुं ॾियणो पवंदो। हुन वधीक चयो त मूंखे ख़बर आहे त थैलेसेमिया जा मरीज़ जा घर वारा कहिड़नि अज़तनि मां गुज़रनि था, छो त मुंहिंजी न्याणी बि हिन मर्ज़ में मुब्तला आहे। उन जे लाइ आउं हमेशह हिन इदारे जे बहितरी लाइ कोशिशूं कंदो रहंदो आहियां। तक़रीब खे डॉक्टर हारून मेमण, अब्दुल सत्तार मेमण, डॉक्टर हसन मेमण समेत ॿियनि मोज़िज़िन पिणु ख़िताब कयो, जॾहिं त आयल महिमाननि सेंटर में दाख़िल मरीज़नि जी अयादत पिणु कई।